अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं हिन वक़्तु मौजूदु आहियां अठुल जे गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल रही बख्श नूनारी में, जिते सुबुह असेंबली दौरान अचानक क्लास जेके चापड़ आहिनि उहे धमाके सां किरी पिया, जंहिंजे नतीजे में जेको आहे फर्नीचर जो नुक़सानु थियो आहे। पर एतिरी अलाह महिरबानी कई त ॿारड़ा उन दौरान असेंबली में हुआ। असेंबली में ॿारड़ा हुजण करे जेको आहे ॿारड़ा महफ़ूज़ आहिनि। हींअर ही तव्हां ॾिसी सघंदा हूंदो त स्कूल जो क्लास आहे, जंहिंमें अचानक धमाका जेके चापड़ आहिनि छत जा क्लास जा उहे धमाके सां किरी पिया, जंहिंजे करे जेको आहे फर्नीचर जेको आहे तबाह थी वियो आहे ऐं जेके शागिर्द आहिनि उन्हनि में ख़ौफ़ में पैदा थी वियो आहे। ऐं ख़ासि तौर ते जेके हितां जे स्कूल इंतज़ामिया जो चवणु आहे त हीअ क्लास जेको आहे या स्कूल जी जेकी बिल्डिंग आहे इन में नाक़िस मटेरियल इस्तेमालु थियल हो, जंहिं करे हीअ जेको आहे धमाके सां किरी पई आहे ऐं फर्नीचर जो नुक़सानु थियो आहे। पर अलाह ॿारनि जो महफ़ूज़ कयो आहे। ॿारड़ा जेको आहे धमाके पोइ ख़ौफ़ वारी सूरत में क्लास में जेके ॿारड़ा आहिनि जेके उहे न आहिनि वेठा। हींअर उन जेके ॿारड़ा आहिनि उहे जेके आहिनि ॿार वेठा आहिनि अङण ते। हींअर ही सूरत हाल आहे स्कूल जी, त स्कूल जी बिल्डिंग जे चापड़ करण जे करे जेको आहे हीअ वॾो नुक़सानु थियो आहे। असां सां गॾु हेडमास्टर मौजूदु आहे, असां उन सां ॻाल्हि कंदासीं। साईं, ही कहिड़ो स्कूल आहे, कीअं धमाके सां चापड़ किरी पिया? साईं, GBPS रही बख्श नूनारी गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल रही बख्श नूनारी तालुको ठुल। असां सुबुह जो अॼु जेको आहे सो 19/5/2025 ते सुबुह जो 8 बजे असां ॿारनि खे असेंबली दौरान मशगूल हुयासीं त ओचितो ई धमाको थियो। असां जेको आहे सो ख़ौफ़ में मुब्तला थी वियासीं, ॿार बि परेशान थी विया। पोइ आयासीं अंदरि अची करे ॾिठोसीं त हीअ RCC छत जेको नाक़स मटीरियल इस्तेमालु थियल हो। उन टाइम में बि मां ठेकेदार साहब खे अर्ज़ु कयुमि, साईं मुंहिंजो हीउ वायो वॾो आहे, हीउ क्लास वॾो आहे, इन में हिकु ॿ पिलर विचूं जेको आहे तव्हां ॾियोसि त बहितर थींदो। पर मुंहिंजी कंहिं बि न ॿुधी। हाणे साॻियो उहा ई शइ थी, सूरत हाल इहा बीठी त अची ओचितो धमाको थियो। इन में फर्नीचर मुंहिंजो जेको आहे जान थियो, नुक़सानु थी वियो आहे, फर्नीचर बेंचा टेबल। पर वरी अलाह जो शुक्रगुज़ार आहियां मां।